अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवज्जो आयो पारस न्यूज़ शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ पठान जी रिपोर्ट। सिजावल ॻोठ सुमार पारड़ी जे रहवासी इस्माइल पारड़ी पंहिंजे पुट सां गॾु प्रेस क्लब सिजावल पेची एहतजाज कंदे दाईंदे चयो आहे त मुंहिंजी बिरादरी जा बाअसर माण्हुनि भुंगर, इक़बाल, ख़ैर मोहम्मद, अली, नादर कारो, वाहिद पारड़ी जिन जी मूंसां पुराणी दुश्मनी आहे। मज़कूर माण्हुनि उन दुश्मनी दौरान मुख़्तलिफ़ ज़हर वग़ैरह ॾेई मुंहिंजे घर जूं औरतूं मारियूं आहिनि। मूंखे हिरासा करण लाइ वेरी बणिजी विया। फुर लुट करे हथियारनि जे ज़ोर ते घर मां ज़ेवर क़ीमती सामान पुण खयो। हिन वक़्तु साॻियनि मुख़ालिफ़नि मुंहिंजी 18,000 फुट प्लाट 17 एकड़ ज़ारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं मूंखे धमकाए रहिया आहिनि। मूंखे कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। ऐं ग़रीब मिस्किन पोरियत आहियां। हिन हाई कोर्ट सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध, DC सिजावल, SSP सिजावल खां तोहफ़्ज़ ऐं इंसाफ़ जी अपील कई आहे।